अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जो टॉपिक आहे असांजो सिंध जी हिकु तमामु मशहूरु तारीख़ी क़िलो कोट ॾिजे जो। उहो क़िलो न रुॻो सिंध जे पुराणी तारीख़ जो हिसो आहे, पर टालपुरनि दौर जे ताक़तवर फ़नकारी ऐं हुकूमत अमली जो ज़िंदा मिसाल पिणु आहे। कोट ॾिजे जो क़िलो ज़िला खैरपुर में हिकु ऊची तरक़ी जे मथां वाक़िए आहे। हीअ जॻह अहिड़ी आहे जितां केतिरा ई मील परे ताईं दुश्मननि जी हरकत नज़र अचे थी। हिन क़िले जी तामीरात कम सन 1885 ईस्वी खां 1795 ईस्वी ताईं हलंदो रहियो। हिन खे टालपुर हुकुमरान मीर सोराब ख़ान टालपुर तामीर करायो। उन वक़्तु टालपुरनि लाइ हीउ क़िलो दफ़ाई लिहाज़ खां तमामु अहम हो। क़िलो 3 बुनियादी मक़सदनि लाइ ठाहियो वियो: खैरपुर रियासत खे दुश्मननि खां बचाइण लाइ, टालपुरनि फ़ौजनि खे मज़बूत मर्कज़ ॾियण लाइ, जंग जे वक़्तु माण्हुनि खे महफ़ूज़ पनाह फ़राहम करण लाइ। क़िलो जे अंदरि वॾा पथर जा दर, डिघा दीवारूं, बिरांज ऐं तोफ़ख़ाना, पाणी जा हौज़, कमरा ऐं अंदरियूं रहाऊं मौजूदु आहिनि। सभिनी में उन वक़्त जी तामीराती हुनर जो जादू साफ़ नज़र अचे थो। कोट ॾिजे जो क़िलो पंहिंजी हुकूमत अमली वारा जॻह ऐं मज़बूत तामीर जे करे मशहूरु आहिनि। उहो टालपुर दौर जो ताक़त ऐं संदसि दफ़ाई निज़ाम जो अहम सबूत आहे। अॼु कोट ॾिजे जो क़िलो सिंध जे मशहूरु सियासी माॻनि मां हिकु आहे। हज़ारे माण्हू रोज़ानो हिते अचनि था। हिन क़िले सिंध जे सूंह, तारीख़ ऐं विरासतनि खे ज़िंदा रखे थो। दोस्तों, जेकॾहिं वीडियो पसंदि आए हुजे त तव्हां लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। कमेंट में ॿुधायो त ईंदड़ वीडियो कहिड़े तारीख़ी जॻह ते हुजे। अल्लाह हाफ़िज़।